नाज़रीन अहम ख़बर ॾियूं तव्हांखे हैदराबाद मां, जिते मारवी टाउन जे इलाइक़े में हसन शाह उर्फ़ बंदूक शाह पोरियत काशिफ़ रिंद मथां कातिलाणू हमिलो कयो आहे। नतीजे में पोरियत सख़्त ज़ख़्मी थी पियो आहे। वारसनि पारां भिटाई नगर थाणे जे अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। अहम ख़बर ॾियूं पिया नाज़रीन, हैदराबाद मां ही कासमाबाद जो इलाइक़ो आहे मारवी टाउन, जिते हसन शाह उर्फ़ बंदूक शाह पोरियत नौजवान काशिफ़ रिंद मथां कातिलाणू हमिलो कयो आहे, जंहिंजे नतीजे में हू सख़्त ज़ख़्मी थी पियो आहे। जॾहिं त वारसनि पारां भिटाई नगर थाणे आॾो एहतजाज जारी आहे। वारसनि MNN TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त अलाई भाई मुझो नंढो काशिफ़ मंझंदि टाइम ते 3 बजे टाइम ते 17-18 ॼणा हथियार बंद हुया, हथियार बोया, उन्हनि ॾे डंडा बोयनि, कुआड़ियूं अची हिन सां जेको आहे न विढ़िया आहिनि। पाड़े ओड़े माण्हुनि सभिनि ॾिठो आहे। अॻ में वजह असर का बि कान्हे, ही बदमाशी थो करे अची पाड़े में जेको आहे न हिते 8-10-12 जड़ा करे पाड़े नंढड़े नंढड़े मासूमनि सां बदफेली जो ख्याल थो रखे। असांजो मुतालबो आहे त FIR कटिजे, जवाबदार गिरफ़्तार थियनि। मां कम तां थी जीअं मोटी आयुसि पे त मां हिते जीअं बेठसि त मुंहिंजे पोयां माना 17-18 ॼणा अची बीठा, हथियार बोया उन्हनि वटि। जी मां सभिनीनि खे सुञाणा थो। पहिरीं बि माना हे पाड़े में मूंसां न, पाड़े में कंहिंसां इलाही माण्हुनि सां माना मसइलो करे वियो आहे। मूं अकेले सां न आहे करे वियो। तव्हांजो मुतालबो छा आहे? असांजो मुतालबो इहो आहे त जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। सदाम खाशकेली, अबराज शेख, हसन शाह शिराजी हुयो, शाहनवाज़ दर्स ऐं अबराज शेख, ये सभी उतां खां ही आया? हाँ, नकाश मां आया। सभी नकाश मां। एक्चुअली मसलो आहे त ही को पहिरियों दफ़ो न आहे, ही चौथों दफ़ो आहे त असांजे पाड़े में अहिड़े क़िस्म जा वाक़िया थी रहिया आहिनि। को नौजवान आहे बंदूक शाह उर्फ़ हसनैन शाह, जेको पंहिंजे मुख़्तलिफ़ दोस्तनि सां गॾिजी करे असांजे पाड़े ते 3 खां 4 दफ़ा मुख़्तलिफ़ टाइमनि ते नौजवाननि ते हमिलो करे चुको आहे। मुख़्तलिफ़ ज़रियनि खां ख़बर पई आहे त आइस जेको नशो आहे जेको वापराइनि था, ऐं उन खां पोइ ही नौजवान जेके नंढा नंढा छोकिरा आहिनि उन्हनि ॾे वञनि था ऐं हथियारनि जे ज़ोर ते उन्हनि सां बदफेली जी कोशिशि कनि था। पोइ जेके माण्हू उन्हनि खे रेज़िस्ट कनि था, पोइ छा था कनि, उन्हनि जे घरनि जे मथां हमला करे उन्हनि खे जेको आहे सो ज़ख़्मी करे वञनि था, दाबा ॾेई वञनि था, फायरिंग